कराची गुलशन से टेंट सिटी में बोर्ड मुतासरन के फौरी इलाज की सहूलत एमरजेंसी की सूरत में अस्पताल पहुँचाइण लाइ ख़ादिम सिंध फाउंडेशन के चेयरमैन अरशद अब्बासी पारां टेंट सिटी में 24 कलाक एमरजेंसी की सूरत में मुफ़्त एम्बुलेंस सर्विस फराहम कई वई। ख़ादिम सिंध फाउंडेशन के चेयरमैन अरशद अली अब्बासी ओलह प्रेस क्लब के साफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त पूरी कराची में असां ग़रीब मिसकीन माण्हुनि जे लाइ हर मुमकिन मदद कयूं पिया ऐं हर ॻोठ जे मेन चौराहनि ते मुफ़्त एम्बुलेंस सर्विस बीहारे छॾी आहे। असांजो इदारो मिसकीन माण्हुनि जी ख़िदमत में कोशां आहे। सैयद अहमद अली शाह काज़मी जो चवणु हुयो त अहिड़ा माण्हू घटि आहिनि जेके अमली कमु करे ॾेखारीनि, पर इहो बि आहे नेकीअ जो कमु ख़ुदा कंहिं कंहिं जे नसीब में ॾींदो आहे। ईअं त अलाए केतिरा अरबेपति खरबेपति माण्हू वेठा आहिनि जेकी मुतासिरीन ॾे लोणो हणी बि कोन था ॾिसनि, न उन्हनि मिसकीननि जी का मदद था करे सघनि, पर ख़ुदा पंहिंजे महबूब ॿारनि खां पंहिंजा कम पाण वठंदो आहे ऐं हीअ नेकी जा जेके कम आहिनि ख़ुदा कंहिं कंहिं जे नसीब में आणींदो आहे। हुनजो वधीक चवणु हुयो त हिन बोर्ड मुतासिरीन खे असां 3 महीननि खां पंहिंजे हणा वणा मिसकीन माण्हुनि खे बवेला मानी ऐं उन्हनि जी हर मुमकिना मदद कयूं पिया। अरशद अब्बासी जो हीउ जेको कमु आहे उहो तमामु वधीक साराह अमल जोॻो आहे ऐं हिन खे मौला इन जे बदिले में अञा वधीक गंज ॾींदो। हुनजो वधीक चवणु हुयो त असां अतीक रहमान सूमरो, अब्दुल हमीद छछर ऐं ॿी जेका टीम आहे उहा मुतासिरीन जे लाइ हर मुमकिना मदद करे पई।